नादीन बान सईदाबाद ऐं बरपासे में बरसात बाद रोड रस्ता पानी हेठि अची विया आहिनि, जॾहिं त बिजली जो निज़ाम डावाडोल थी वियो आहे। वधीक तफ़सील सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे मेरान टीवी जो रिपोर्टर निज़ाम गंभीर। जी निज़ाम, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु, मां तव्हांखे ॿुधायां त पाकिस्तान में राति 2 बजे खां वठी मुसलसिल वक़्ते सां तेज़ बरसात वारो सिलसिलो जेको हिन वक़्तु बि जारी आहे। मां तव्हांखे ॿुधायां त हिन वक़्तु बांसुदाबाद जे मुख़्तलिफ़ पहाड़नि जे घिटियुनि महलनि में पाणी तलाउ जी सूरत में बीठल आहे। जॾहिं त मां तव्हांखे ॿुधायां त हिते भरिसां बांसुदाबाद जे जेके भरपासी इलाइक़ा आहिनि उन्हनि में बि ज़मीननि ते बि पाणी ॾंडू डोरा सभु हिकु थी विया आहिनि। मां तव्हांखे ॿुधायां त हिते जेके ग़रीबनि जा पहाड़ी वारे इलाइक़नि में कचा घर हुआ हिन वक़्तु उहे बि पाणी हेठि अची रही ख़तमु थी विया आहिनि। उन खां अलावा मां तव्हांखे ॿुधायां त हिते सबबु राति 2 बजे खां वठी हिन वक़्तु ताईं बिजली बंदि आहे। माण्हू ज़रूरी घर जे ज़रूरी सामान माना मतिलबु पाणी वग़ैरह ॿियो जेको बि घर जी ज़रूरत आहे उन जे लाइ बि परेशान आहिनि। ऐं ख़ासि करे हिन बरसाति दौरान ॿार बि स्कूल नथा वञी सघनि, जॾहिं त बिजली न हुजण करे ॿारनि ऐं माण्हुनि खे तकलीफ़ आहे कपिड़नि जी ऐं पाणी पीअण जी। ऐं हिन वक़्तु मां तव्हांखे ॿुधायां त बांसुदाबाद में बिजली वक़्तु वठियो आहे, हिन वक़्तु वरी तेज़ वसी रही आहे। इन इलाइक़े खे बि साह मुठ में अची वियो आहे त मंचर ढंढ 13.5 फुट खां मथे आहे ऐं जबलनि जूं नयूं बरसाति जे करे हिन वक़्तु मंचर ढंढ में अची रहियूं आहिनि। होॾां मथां खां पाणी दरिया जो पिणु 9 लख जेको ॿुधाए पियो वञे त ईंदो, जंहिंजे करे बांसुदाबाद ऐं उनजे भरपासे इलाइक़े वारा हिन वक़्तु परेशानी में मुब्तला आहिनि। जी निज़ाम, जी महिरबानी।